सर ॻाल्हि हली रही आहे औरतुनि जी, त मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त जेके औरतुनि सां रिलेटेड केस अचनि था या ॿारनि जी कस्टडी जा या औरतुनि जूं तलाक़ूं आहिनि, खुला आहे या को बि अहिड़ो केस आहे, उन में कानून केतिरो असराइतो नज़र अचे थो? तमामु सुठो सुवालु आहे तव्हांजो। अगरि ॾिठो वञे फैमिली मैटर्स जे हवाले सां त कानून बिल्कुलु असराइतो आहे ऐं तमामु सुठे नमूने सां उनजी इम्प्लीमेंटेशन बि थिए थी। जीअं कस्टडी आहे ॿारनि जी, जेकॾहिं को अहिड़ो डिस्प्यूट थिए थो कस्टडी ते, ॿार जी उमिरि ॾिठी वेंदी आहे, उहा केतिरी हुजे। जीअं न्याणी आहे उनजी एज 12 सालनि ताईं उहा माउ वटि रही सघे थी। ठीकु। पुटु आहे त उहो 8 सालनि ताईं पंहिंजो माउ सां गॾु रही सघे थो। पर इन शइ जे लाइ कुझु कंडीशन्स आहिनि। कोर्ट इहे शयूं बि ॾिसंदी आहे त ॿार जी तरबियत किथे सुठी थींदी। छा माउ ॿी शादी त नथी करे या पीउ जे तरफ़ां ॿी शादी त नथो करे, ॿार जी तरबियत ते घर में माहौल कहिड़ो आहे, असरु त नथो पए अगरि माउ सां रहे थो या पीउ सां रहे थो। बाक़ी अगरि ॾिठो वञे ॿार जी कस्टडी जीअं जेतिरे ताईं माउ वटि आहे त पीउ खे मीटिंग राइट्स ॾिना वेंदा आहिनि, वालिद खे। अगरि वालिद वटि आहे त माउ खे मीटिंग राइट्स ॾिना वेंदा आहिनि त ॿार सां मिलंदा रहो तव्हीं। पर ॿार जे जेके एक्सपेंसिस वग़ैरह आहिनि, धीअ हुजे मेंटेनेंस या पुटु हुजे, उहे वालिद ते ई हूंदा आहिनि हमेशह। उहो इन एज ताईं वालिद ई ॾींदो रहंदो। पर 18 साल ताईं ॿार जी एजुकेशन जी ज़िम्मेदारी बि वालिद जी आहे। सो बाई कोर्ट्स जे हवाले सां ॾिठो वञे त उन में बिल्कुलु स्ट्रिक्ट एक्शन्स वठंदियूं आहिनि कोर्ट्स ऐं पंहिंजे जेके बि आर्डर्स थियनि था। हा, तमामु कानून हाणे फ्लेक्सिबल थी वियो आहे। त उन में जेके इहे तलाक जा केसिस अचनि था या रुजू जा केसिस अचनि था या खुला जा केसिस अचनि था, उहे कहिड़ी नौयत जा ऐं कीअं उन्हनि खे हल कयो वञे थो ऐं कोर्टुनि में उहे केसिस लटकाया वञनि था या जल्दी उन्हनि खे करे थो छॾे उनजो फ़ैसिलो? बिल्कुलु उहो ईअं आहे जो जीअं जेकॾहिं ॾिठो वञे तलाक या खुला मैटर्स हींअर तमामु घणा था अचनि, तमामु घणा था अचनि, हद खां वधीक था अचनि। एतिरी लिटिगेशन बि सिविल या क्रिमिनल न आहे जेतिरी फैमिली लिटिगेशन थिए थी। पोइ उन में या त छोकिरियुनि जी शादी खे 3 महीना था थिया वञनि, 6 महीननि में औलाद थी न आहे, उन खां पहिरियां ई खुला तलाक लाइ बीठियूं रहनि, या मर्द जे तरफ़ां अंडरस्टैंडिंग नथी थिए पाण में। पोइ इन में हिकु त असां जेको सम्झूं था, थी सघे थो इन में वालिदैन जी तरबियत सही न आहे, उहो माहौल न आहे ॾिनो वियो, उन तरीक़े जी परवरिश न आहे कई वई। एक्चुअली असांजो जेको ही नओं जनरेशन आहे न, जेको नओं हिकिड़ो तबिको हले पियो, ॾिसो माइटनि को बि माउ पीउ न चाहींदो त असांजे औलाद जी खुला थिए या तलाक थिए। बर्दाश्त ख़तम थी वई, बर्दाश्त ख़तम। न्यू जेकी जनरेशन ॿार आहिनि न, ऐं उन में ईगो, मतिलबु हर शइ खे पंहिंजी इज़त ते वठी था वञनि। बर्दाश्त ख़तम बि इन करे थी वई आहे जो बर्दाश्त उन तरीक़े जी परवरिश न आहे त बर्दाश्त कयो वञे घर में वालिदैन जे तरफ़ां। ॿियो वालिदैन जी इनवॉल्वमेंट घणी थी थिए इन मसइलनि में, इन जे करे बि मामलात ख़राब था थियनि। ऐं कोर्ट्स उनखे जेकॾहिं खुला जो को मैटर अचे थो त कोर्ट अपॉर्चुनिटी ॾींदी आहे ॿिन्हिनि खे। कोर्ट जज साहिबान, लेडी हुजे या मेल हुजे या फीमेल हुजे, विहारे उन्हनि खे सम्झाईंदी आहे। प्री ट्रायल थींदो आहे त बाबा पाण में तव्हां हिन स्टेज ते ठही वञो, तव्हां खुला जी तरफ़ न वञो, तव्हां पाण में ठही वञो, पाण में गॾु रहो। जेके काउंसलिंग थींदी आहे बाक़ाइदा, प्री ट्रायल थींदो आहे, उहो हिकु दफ़ो न थींदो आहे, 2-3 दफ़ा थींदो आहे। उन खां पोइ कोर्ट अगरि न सम्झंदा आहिनि त पोइ अॻिते फर्दर प्रोसीजर आहे, अॻिते केस प्रोसीड कंदी।